अस्सलाम वालेकुम दोस्तों, बंभो न्यूज़ सां गॾु मां फ़हद मुस्तफ़ा जोखियो। हलूं था हिन वक्त जी अहम ख़बर जे तरफ़। हमारो उमरकोट के डिग्री कॉलेज हॉल में समाजी तंजीम सिविल सोसाइटी सपोर्ट प्रोग्राम पारां डिस्ट्रिक्ट कम्युनिटी इवेंट के नाले से तकरीब थी गुजरी। तकरीब में डिस्ट्रिक्ट एजुकेशन ऑफिसर दवार कोमल, डिस्ट्रिक्ट एजुकेशन ऑफिसर हायर सेकेंडरी बिलावल कुंभार, तालीम से लगायल तालके ऑफिसरन मुराद मंगरियो, मैडम नईमा बुशरा, इख्तियार सियाल, प्रोफेसर अकबर खासकेली, सामी समाजी तंजीम के गुलाम मुस्तफ़ा खोसो, समाजी अगवान अब्दुल्ला खोसो समेत CSSP जे अगवानन मॉनिटरिंग मैनेजर मैडम जाहिदा मीरानी, अब्दुल वाहिद संग्रासी, मीरासन आरीसर, इम्तियाज़ बजीर, एडवोकेट फातिमा हालेपोटो, शहजाद बजीर और आनंद कुमार समेत कुनरी सामारो पिथोरो और उमरकोट के समाजी अगवानन शिरकत कई। तकरीब में अगवान खिताब कंदे चयो त असांजे मुल्क ऐं ख़ासि करे सूबे सिंध में तरक्की लाइ सुठी तइलीम ऐं तरबियत जी वॾी खोट आहे। असांजे ॿाराड़ी वारे इलाइक़नि में ॿारनि खे स्कूल दाख़िल करण वारी उमिरि में माल चारण या ॿियनि जबरी मशक़नि में फासायो वञे थो। असां टेक ए चाइल्ड स्कूल यानी उहे ॿार जेके स्कूल खां ॿाहिरि आहिनि उन्हनि खे स्कूल दाख़िल करायो मुहिम हलाई, जंहिंमें उमरकोट ज़िले जे समूरनि तालकनि में रज़ाकारनि मार्फत ॻोठनि में वञी वालिदैन सां तइलीम बाबति जागृता कचहरियुनि जा प्रोग्राम कराया, जिन सां काफ़ी ॿार स्कूल में दाख़िल थिया जेके अॼु बि मुख़्तलिफ़ स्कूलनि में तइलीम हासिल करे रहिया आहिनि। मुक़ररीन वधीक ॻाल्हाईंदे चयो त सरकारी स्कूलनि जी मालिकी कई वञे, स्कूलनि में बिल्डिंग समेत समूरियूं सहूलियतूं ॾिनियूं वञनि जीअं ॿारनि खे आसानी सां तइलीम ॾियारे सघिजे। तकरीब में आयल मोहल्ला कमेटी के चेयरमैनन तोड़े ऑफिसरन ऐं रज़ाकारनि खे सर्टिफिकेट, शील्डूं ऐं वज़ीफ़ा पिण ॾिना विया। नाज़ फ़कीर शाणी, बंभोर न्यूज़, सामार।